मुल्क जी वधंदड़ महंगाई सबबि पूरे ताईं मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे। अचो संदन सां ॻाल्हायूं त हू घर जो गाॾो कीअं हलाइनि था। महंगाई चोट चढ़ी आहे। पटाटा सम्झे नवां जेको 120 रुपए किलो लॻा पिया आहिनि। पुराणा पटाटा जेके सम्झे ईशण जहिड़ा उहे बि असांखे 50 रुपए किलो मिली रहिया आहिनि। महिरबानी करे हिन हुकूमत मां असांखे कोई बि फ़ाइदो न आहे, या इन खे लाथो वञे या महांगाई घटाई वञे। असांजे घर जो चुल्हो जेको आहे ॾाढो ॾुखियो भरे थो, असां नथा पूराए करे सघूं। जेको आहे खंडु आहे 105 रुपया 110 रुपया किलो लॻी पई आहे। ग़रीब माण्हू छा खाए, काॾे वञे ग़रीब माण्हू। नथा खाऊं, रोड बंदि कंदासीं, बराए महिरबानी सस्ता बि कर। घणो कमाईंदा तव्हां? त कोई नथा कमायूं, जेको कमायूं था डीज़ल खाए थो गाड़ी। महंगाई खे कीअं ॾिसंदा? महंगाई अरूज आहे, असां पेट ई नथा पालियूं। मुतालबो इहो आहे सस्ता बि करे, डीज़ल सस्तो करे, ऑटो सस्तो करे, मिर्च सस्ता करे, मानी असांजी सस्ती करे। महंगाई थी आहे, कमायूं था 300-400 रुपया। 300-400 में छा थिए थो? 200 रुपया 220 रुपया किलो गिह जो आहे, 100 रुपए किलो आलू आहे, 100 रुपए किलो बसर नी। असांजी महंगाई एॾी थी वई आहे, असां पूरा ई कोन कयो। अहिड़ा मज़दूर हाणे लेबर आहे, असां 200 300 400 में पूरा ई कारियूं थिए। बसर वठूं था, आलू वठूं था, गिहु वठूं था, खंड 100 रुपए 110 रुपया किलो थी वई आहे। हुकूमत खे हिते कुझु असां लाइ बि एहसासु करनि। ख़र्चो महांगो थियो, असां कमाईंदा 300 रुपया, असांखे हर ख़र्चो थियो आहे। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू, असांजो गुज़ारो कहिड़ो शइ असांजो ग़रीब माण्हू जो। कुलु कमायूं था, कुलु 300 थिए थो, 2000 ख़र्चु असां महांगाई हर शइ वधी वई आहे। असां काॾो हाणे कयूं पूराई। घणो कमाईंदा तव्हां? 300 हूँ 500 600 कमाईंदा हूँ, त हज़ारनि जा हज़ार ख़र्च अचनि। महांगाई वधी थी वई आहे, 200 रुपया किलो गिह जो थी वियो आहे। हर शइ महांगाई थिए त असां हाणे काॾे वञूं? महंगाई जो असां महांगाई पे थी आहे त असां ग़रीब काॾे वञूं? तव्हां पुरियत मज़दूर ऐं रोज़ानो कमाईंदड़ पुरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि महंगाई सबबि तमामु परेशानी जे हालत में उन्हनि दाईंदे वफ़ाक़ी सरकार खां इहो मुतालबो कयो त ख़ुदा महंगाई ते कंट्रोल करे असां ते रहम कयो वञे। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।